बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां इंसाफ़ अली मेमण पंहिंजे सिंधी चैनल सम्झो ऐं सम्झायो सां गॾु। जनाब, अॼु जंहिं टॉपिक खे खणी आऊं हाज़िर थियो आहियां उहो टॉपिक आहे त फेसबुक में जेकॾहिं तव्हां पंहिंजो पेज ठाहिणु चाहियो था त उहो कीअं ठाहे सघो था, स्पेशली एंड्रॉयड मोबाइल में। जनाब, मूंखे घणी रिक्वेस्ट आयूं, उन्हनि में इहो त चयो वियो त कंप्यूटर में त पेज ठाहिणु आसान आहे, पर एंड्रॉयड में कीअं ठाहिजे, तव्हां इहो सेखारियो। त आउं अॼु इहो सेखारण जी कोशिशि करियां थो, पर इहो सभु कुझु करण खां पहिरीं तव्हांखे रिक्वेस्ट, ही चैनल आहे मुंहिंजो सम्झो ऐं सम्झायो जे नाले सां, इन खे सब्सक्राइब कयो। जेको रेड बटन हूंदो आहे इन खे क्लिक करे सब्सक्राइब कयो। इन में मौजूदु मूं जेके वीडियोज़ रखियूं आहिनि, इन्हनि वीडियोज़ खे ॾिसो, लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट्स में ज़रूरु लिखो, जीअं आउं तव्हांजे लाइ वधीक बहितर ऐं सुठियूं वीडियोज़ आणींदो रहां। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि ॿुधाईंदो हलां, जॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदव त बेल जो बटन ॾाहिर थींदो, बेल जो बटन खे बि क्लिक करणु न विसारींदा। इहो करण सां तव्हांखे ईअं थींदो जो मुंहिंजो जेको बि नओं वीडियो ईंदो उन जी नोटिफिकेशन सभिनी खां पहिरीं तव्हांखे मिलंदी ऐं तव्हां पहिरीं ॾिसी सघंदव। हाणे हलूं था टॉपिक ॾांहुं। जनाब, टॉपिक अॼु जो आहे फेसबुक में पेज एंड्रॉयड मोबाइल में कीअं ठाहिजे। त अचो शुरूआति कयूं था। इन जे लाइ पहिरीं फेसबुक ते हलणो पवंदो। हीअ मुंहिंजो फेसबुक पेज आहे। फेसबुक पेज ते वञण खां पोइ फेसबुक तक़रीबन सभिनी जा पेज हूंदा आहिनि। हाणे तव्हां जेकॾहिं नओं पेज ठाहिणु चाहियो था त उनखे हिते 3 लाइननि ते क्लिक कंदव ऐं जीअं क्लिक कंदो थोरो वेट कयो, जीअं थिए ऐं हीअ लुक ईंदो। इन अचण खां पोइ तव्हां हेठि वेंदव त हिते लिखियलु आहे क्रिएट पेज। क्रिएट पेज ते क्लिक कयो। जीअं हींअर मूं नओं चैनल जेको शुरू कयो आहे सनू सम्झाओ, इन जो पेज मूं हींअर क्रिएट कयो आहे, उन जो ॿुधाए पियो। वरी बि आऊं पंहिंजे नए पेज खे क्रिएट कयां थो। जीअं कंदो त ईअं लुक ईंदो। हाणे गेट स्टार्ट ते क्लिक कयो। गेट स्टार्ट ते क्लिक करण खां पोइ पेज जो नालो तव्हां खां पुछंदो, तव्हां नालो ॾियो। ऐं पंहिंजे हिन सिंधी चैनल जो पेज ठाहिणु चाहियां थो त उन जे लाइ लिखंदुसि सम्झो ऐं सम्झायो, सम्झो सम्झायो। तव्हां सिंधी में बि ॾेई सघो था नालो, जेकॾहिं चाहियो त उर्दू में बि ॾेई सघो था। ऐं हींअर फ़िलहालु इंग्लिश में ॾियां थो ऐं नेक्स्ट जो बटन दॿायो। जीअं दॿाईंदो सिलेक्ट कैटेगरी जो पुछंदो, सिलेक्ट कैटेगरी करियो। कैटेगरी कंदो त जाम सारियूं कैटेगरीज़ इन में अची वियूं आहिनि। तव्हां कहिड़ी कैटेगरीज़ में ठाहिणु चाहियो था या जंहिं कहिड़ी कैटेगरी जो पेज हूंदो। हाणे हिन में जेके कैटेगरीज़ आहिनि, जेकॾहिं इन्हनि मां तव्हांखे का सूट करे थी, मूवी आहे, म्यूज़िक आहे, लोकल आहे, त ठीकु आहे। जेकॾहिं न त पोइ अदर ते क्लिक कंदो। अदर ते क्लिक करण खां पोइ सब कैटेगरी जो पुछंदो। सब कैटेगरी से क्लिक करण खां पोइ हिते कम्यूनिटी आहे, इवेंट आहे, जस्ट फन आहे, मीडिया आहे, कि कंहिं बि जे मक़सद जे लाइ तव्हां ठाहिणु चाहियो था उनखे सिलेक्ट कयो। मूं मीडिया खे सिलेक्ट कयो आहे ऐं हेठि वेंदव त नेक्स्ट जो बटण आहे, इन खे क्लिक कयो ऐं जीअं ई क्लिक कंदो थोरी देरि वठंदो। हाणे इहो तव्हां खां पुछे पियो त जेकॾहिं ॿी का साइड जो लिंक तव्हां ॾियणु चाहियो त ॾेई सघो था, पर फ़िलहालु आऊं हींअर कोन थो ॾियां। नेक्स्ट जो बटण क्लिक कंदासीं। हाणे हिते तव्हांजो चैनल तक़रीबन तयारु आहे। हाणे हिन में तव्हां कवर फ़ोटो बि ॾेई सघो था, हिते पंहिंजो एडिट पेज बि करे सघो था, पर फ़िलहालु आऊं इहो नथो कयां। अॻियां था हलूं। नेक्स्ट ते क्लिक कंदासीं। नेक्स्ट ते क्लिक करण खां पोइ एड कवर फ़ोटो जेकॾहिं तव्हां ॾियणु चाहियो था को बि त ॾेई सघो था, पर फ़िलहालु आऊं हींअर कोन थो ॾियां। विज़िट पेज ते क्लिक थो कयां। विज़िट पेज ते क्लिक करण खां पोइ हाणे तव्हांजो पेज तयारु आहे। पेज जो लुक कुझु इन तरह हूंदो। हाणे जीअं त अञा असां कवर पेज ऐं फ़ोटो कोन ॾिना आहिनि ऐं फ़िलहालु आऊं तव्हांखे फ़ोटो ते क्लिक करे ॿुधायां थो त अपलोड फ़ोटो कीअं कबो। हिते अपलोड कयो। अपलोड जे बटन खे क्लिक कंदव त तव्हांजी गैलरी जेका हूंदी उहा खुली वेंदी। उन मां को बि तव्हांजे चाहियो त करे सघो था। हिते मूं वटि हींअर अवेलेबल को फ़ोटो आहे त ॾिसूं था, लॻायां था, पर हिते को बि फ़ोटो मूं वटि हींअर फ़िलहालु अवेलेबल न आहे, त हींअर फ़िलहालु इनखे छॾां थो। ऐं बटण बि जेकॾहिं एड करणु चाहियो था त करे सघो था। फ़िलहालु इन खे बि आऊं पोस्टपोन कयां थो। इहो पेज तव्हांजो तयारु आहे। पोइ जेका फर्दर अमेंडमेंट आहे उहा तव्हां करे सघो था। एड बटन ते क्लिक कंदव त एड बटन बि अची वेंदो। जेकॾहिं तव्हां को ॾियणु चाहियो था, चूज़ ए बटन। इन मां साइन अप जो, कॉल नाउ जो, कॉन्टेक्टस जो, सेंड मैसेज, सेंड ईमेल, यूज़, वॉच वीडियो, इहो सभु मां को बि बटन ॾियणु चाहियो त ॾेई सघो था। सपोज़ हिकिड़ो को बटण आऊं तव्हांखे ॾेई ॾेखारियां थो।
वॉच वीडियो जो बटन ॾियूं था। लिंक इन ऐप खे लिंक करणो पवंदो, जेको आउं हींअर फ़िलहालु करणु कोन थो चाहियां, इन करे फ़िलहालु हिन खे पाण छॾियूं था। ईअं करे सघो था, इहो पोइ बि हिननि में इहा अमेंडमेंट थी सघे थो। पेज तव्हांजो तयारु थी वियो आहे ऐं हिन खे पोइ तव्हां कवर बोर्ड फ़ोटो बि ॾेई सघो था, फ़ोटो पंहिंजो पर्सनल ॾेई सघो था या मोनोग्राम वग़ैरह। बहरहाल इहो सम्झो सम्झाए जो पेज तयारु आहे, ईअं ई तव्हां पंहिंजो पेज ठाहे सघो था। अॼोके लेक्चर ऐं अॼोके ट्यूटोरियल जो मक़सदु ई तव्हांखे इहो सम्झाइणो त एंड्रॉइड मोबाइल में फेसबुक ते पेज कीअं ठाहिबो आहे, उहो मूं ठाहे ॾेखारियो। हाणे वेंदे वेंदे आख़िर में वरी तव्हांखे उहा ई रिक्वेस्ट त हीअ मुंहिंजो पेज आहे सम्झो सम्झायो, मुंहिंजो चैनल आहे, इन खे ज़रूरु सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो ऐं इहे मुंहिंजा वीडियोस खे ज़रूरु ॾिसो ऐं इन खे बि लाइक शेयर ऐं कमेंट्स ज़रूरु कयो त मूंखे ख़बर पए त तव्हांखे मुंहिंजा वीडियो कीअं पिया लॻनि। ऐं इन उम्मीद सां आउं तव्हां खां इजाज़त वठां थो। अल्लाह हाफ़िज़।